खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे मूंखे ख़बर ॾींदासीं त आदलपुर में मॉडल स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि पारां फ़लस्तीनी अवाम सां यकजहती जे इज़हार लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उस्तादनि चयो त इसराइल फ़लस्तीनी अवाम ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। गॾियल क़ौमुनि जी ख़ामोशी सवाल निशान आहे। उस्तादनि इहो बि चयो त इसराइली फ़ौज मज़लूम फ़लस्तीनी अवाम जी नस्लकुशी करे रही आहे। वाक़िफ़ त आदलपुर में मॉडल स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि पारां फ़लस्तीनी अवाम सां यकजहती जे इज़हार लाइ रैली कढी वई। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे माजिद अली कलवड़। जी माजिद अली कलवड़, तफ़सील ॾिजो। जीअं मुल्क जे ॿिनि शहरनि जी आदलपुर शहर में बि सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर तरफ़ां स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि ऐं समाजी अॻुवाननि पारां स्कूल खां आदलपुर सिंध प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि मज़लूम फ़लस्तीन सां यकीअ जो इज़हार करण लाइ स्कूल खां रैली कढी, जेका सिंध प्रेस क्लब आदलपुर पहुती, जिते इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि अॻुवाननि प्रिंसिपल सर सदाम हुसैन कलवड़, समाजी अॻुवान लाला इफ्तिकार कलवड़, सैयद अख्तर हुसैन शाह, फयाज़ सुमरू ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन इसराइल मुर्दाबाद ऐं फ़लस्तीन ज़िंदाबाद जा नारा हया ऐं हिन जो इहो चवणो हो त ज़ालिम इसराइल फ़ौजी मज़लूम फ़लस्तीनी मुस्लमान मथां नस्लकशी कनि पिया ऐं संदसि यहूदी जेका त फ़लस्तीन मथां जेको आहे त बमबारी कनि पिया, जेका नाक़ाबिले बर्दाश्त आहे। फ़लस्तीन जी जेके पाकिस्तान में इम्पोर्टेड चीज़ूं आहिनि उन ते पाबंदी लॻाई वञे ऐं फ़लस्तीन सां अक़वाम मुत्तहिदा पारां नोटिस वरी जेको उहो ज़ुल्म ऐं बरपेरी क़ाइमु कई पई वई आहे उहा ख़तमु कई वञे। ॿी सूरत में मुल्क जे ॿिनि शहरनि जी आदलपुर शहर में सख़्त एहतजाज कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी तफ़सील ॾिनल लाइ माजिद।